या न चोरी केदी चोरी तू ये सची न कंदी जेसी तणी मां तुझी खल न लाहींदुसि बाबा देखो तारे अरे तक ना मुझो दी कया अरे मुझो पीछो अरे मुझो पासो अरे मुझो खानदान तो वो मुझो पालो मुझे घर वाली तो देखो ना दे मारे अरे कसम से मुझो जो तक ना अरे बात जो पुत्र अरे बात अरे अरे बाप जो ना कया कसम से मार जो तक ना बारे अरे हेल्प पे बताए कितने किले चोरी बुधाए छोड़ो थो बुधाए तो चोरी जो सामान रखियो किथे आ सामान बुधार वाला लाज़मी आ गाल बुध जेस ताईं बुधे सी ना तेस ताईं तैं हथ कोन कढेसूं ओधर ते वो बादे दिन चोरी देस दोस्तों के गुदायो मुके सजी लिस्ट ठाए दे दोस्तों के मां जदो मजदूरी कंदुस मेहनत कंदुस पंहिंजो घर विकणंदुस पर दोस्तों जो जदो दोस्तों के ॾींदुस तू सामान भरण के छड मुके सिर्फ इहो बुधाए तो रात जो दोस्त जो दुकान बनो वो सामान किथे आ अने सामान हुजे त दिया न ओरे तोड़ सामान कोने तक ना सामान मो त आए हे दे तो आए जे आहे तो पो मुके इहो बुधाए तो सामान किथे रखियो आ ऐं काहे रखियो अथई कहवत त खत्म न देते मुझे इन मा जान त ज्यादा कूनी मासू तो फासी आ हुते वरी ता वडे के तो चवे न ॾिस न ॾिस सामान पियो आहे भला माधव जी कहिड़ी तकड़ा हिन महिल दिमाग़ घुमजी खाई और मां भागतो खणे थियां थोरो सोचां त किथे सामान रखियो अथमि अरे तोखे अञा ख़बर नथी पवे ज़हमत ॾिस राती हाणे अलाए किथे रखियो आहे ॻोल्हणो पवंदो न हाकिम खान तूं हथ कढसि त मैं सम्झंदासि ओधर ते अरे तू गदो ताऊ नथी ॼाए न कुत को असां वॾा कूनी मारो छा चई रे छा चई न दे त असां ग़रीब माण्हू मिसकीन माण्हू रहमत मां तो चवां तू जल्दी सोचे वठ त सामान तो किथे लिकायो आहे ऐं मां हाणे वञी थो मोटा अरे त कुझु सोचंदो जो दिमाग़ घुमजी खाई वियो आहे पोइ तव्हांखे ॿुधायां थो